अच्छा सॉरी ये मेमरी इशू जे करे वीडियो डिस्कनेक्ट थी वई। अच्छा हाणे पंहिंजे टॉपिक ते वापसि अचूं था त हे पाण हिन सां ज़रब कयूं अड़चिक 48 48 खे चइनि सां ज़रब कयूं पिया अड़चोक 32 2 हिते 3 मथे विया 4 चौक 16 ऐं 3 19 हे थी वियो 192। ठीकु आहे। हाणे हे मां तव्हांखे न एक्सप्लेन कंदो थो हलां न त तव्हां विदिन 30 सेकेंड्स 45 सेकेंड्स तव्हां आराम सां या विदिन 1 मिनट चइनि वारो बि तव्हां बिल्कुलु आसानी सां करे सघो था पिया तरीक़ो इहो आहे। हाणे छो जो करे हे असां वटि अञा नंबर अची विया पर छो जो करे सभिनि ते ॿिनि जो खोड़ो वञे थो हिनखे असां अञा वधीक सिंप्लीफाई कंदासीं। ठीकु आहे। हूअं असां ॾिसूं जेकॾहिं त हिन ते 8 जो खोड़ो बि वञे थो पियो सो असां डायरेक्ट 8 जे बजाए असां फ़िलहाल 2 जो खोड़ो वञूं था। हिन ते घणा दफ़ा वेंदो 12 दफ़ा, हिन ते घणा दफ़ा वेंदो 16 दफ़ा, हिन ते वेंदो ॾिसो 9 ते 4 दफ़ा 4 ॾू 8 हिकु बची पवंदो हेॾे ईंदो 16 16 ते वरी घणा दफ़ा 8 दफ़ा यानी टोटल 48 दफ़ा। वरी 19 ते वेंदो 9 दफ़ा 9 ॾू 18 हिकु बची पवंदो हेॾे ईंदो 12 12 ते 6 दफ़ा वेंदो। ठीकु आहे। हाणे असां गौर कंदासीं अञा 2 जो खोड़ो सभिनी ते वञे थो हिन ते घणा दफ़ा वेंदो 6 दफ़ा, हिन ते 8 दफ़ा, हिन ते 24 दफ़ा ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो 9 ते वेंदो 4 दफ़ा हिकु बची पवंदो 16 16 ते 8 दफ़ा 48। अञा इन्हनि ते 2 जो खोड़ो वञे थो पियो सभु जा सभु ॿधी अंग आहिनि 2 जो खोड़ो हिन ते 3 दफ़ा हिन ते जेको आहे सो 4 दफ़ा आई थिंक। अच्छा हिन ते वेंदो घणा दफ़ा 8 दफ़ा ऐं सॉरी 2 जो खोड़ो आहे हिन ते 12 दफ़ा ऐं हिन ते घणा दफ़ा 24 दफ़ा। हाणे फर्दर खोड़ो नथो वञे छो जो 2 जो खोड़ो हिन ते वञे हा हिन ते सॉरी 3 जो खोड़ो वेंदो हिन ते वेंदो हिन ते वेंदो पर हिन ते नथो वञे करे इन करे असांजो जवाबु आहे 3:4:12:24। जेकॾहिं डायरेक्ट तव्हां 8 जो खोड़ो पढ़ो आहे तॾहिं बि ॾिसो 8 जो खोड़ो 3 दफ़ा ऐं हिन ते 4 दफ़ा वञे हिन ते 1 8 8 हिकु बची पई आहे हेॾे यानी कि टोटल 12 दफ़ा। वरी हिन ते पढ़ो आहे त 1 8 8 2 8 16 घणा बची पवंदा 3 32 32 ते घणा दफ़ा वञे हा 4 दफ़ा वञे हा ॾिसो 24 थी वञे हा। सो असांजो हे फाइनल आंसर आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त जेकॾहिं तव्हांखे 3 नंबर सॉरी 4 जेको आहे सो रेशो मिलाइण जे लाइ चवनि त तव्हां हिन तरीक़े सां शॉर्टकट हणी सघो था 4 ई लिखंदो जेके जॻहियूं ख़ाली हुजनि जेको आख़िरी नंबर हुजे हुन सां फिल कंदा वञो तव्हांजो बिल्कुलु आसानी सां ऐं विदिन जेको आहे 1 मिनट ईज़ीली तव्हां हिनखे करे सघो था पिया। थैंक यू सो मच। कुझु प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलियांव थो करे ॾेखारियो।